मेरोबाब चांडियो जे टिन घर भातियुनि जे क़त्ल केस में जवाबदारनि ते फ़र्द जुर्म लागू न थी सघियो। सरदार चांडियो ऐं बुरहान चांडियो जो वकील अदालत में पेश न थिया, जंहिं सबब जवाबदारनि ते फ़र्द जुर्म लागू नाहे थी सघियो। मेरोबाब चांडियो जे टिन घर भातियुनि जे क़त्ल केस जी ईंदड़ ॿुधणी हाणे 9 नवंबर ते थींदी। आगाह कयो आहे त सिंध हाई कोर्ट लाड़काणो बेंच मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट दादू के जल्द खां जल्द इन केस के उकलाइण की हिदायत कई है। मेरोबाब चांडियो के टिन घर भातियुनि जे क़त्ल केस में जवाबदारनि ते फ़र्द जुर्म अॼु बि लागू न थी सघियो। सरदार चांडियो ऐं बुरहान चांडियो जो वकील अदालत में पेश न थियो, जंहिं सबब जवाबदारनि ते फ़र्द जुर्म लागू नाहे थी सघी। जवाबदारनि ते एनी हाउ फ़र्द जुर्म लागू थियणो हुयो। ऑनरेबल हाई कोर्ट सिंध हाई कोर्ट कराची जो हुकुम हुयो त 15 ॾींहंनि जे अंदरि फ़र्द जुर्म लागू थिए, ऐं हाई कोर्ट लाड़काना जो भी इहो हुकुम हुयो त डे बाय डे उन खां पोइ तव्हांखे प्रोसीडिंग्स स्टार्ट करणा आहिनि ऐं एविडेंस रिकॉर्ड करणा आहिनि। अनफॉर्चुनेटली मूंखे ख़बर हुई त हीअ प्रैक्टिस 5 सालनि खां रही आहे, ऐं अॼु बि विद प्लान हिननि इहो कयो। कानून में इहो आहे त सभई जवाबदार अगरि मौजूदु आहिनि, उन्हनि मां कंहिं बि हिकिड़े जवाबदार जो अगरि काउंसिल मौजूदु न आहे त उन में चार्ज फ्रेम थियणो ई न आहे। हिननि अॼु बि उहा ई प्रैक्टिस पंहिंजी शुरू वारी जेका हिननि रखी आहे उहो ई कमु कयो त जवाबदार त ख़ैर मौजूदु हुया, पर उन्हनि में हिकिड़े जवाबदार जो जेको वकील साहिबु हो उनजी गैर मौजूदगी जे करे अॼु वरी तारीख़ थी वई आहे। 9 नवंबर जी तारीख़ मिली आहे। सरदार जॾहिं मिली करे प्लान सां जेको असां मर्डर कराए सघनि था, त पोइ हाणे कंहिं हिकिड़े काउंसिल खे चवनि त तव्हांजो वकील साहिबु न अचे त उहा हिननि जे लाइ वॾी ॻाल्हि न आहे। पर वरी बि असां हिननि खे इहो ॿुधाइणु चाहियूं था केतिरो बि भॼणु चाहिनि, हीअ भॼी त न सघंदा न, हीअ वधि में वधि 1-2 हाज़िरियुनि ते एडजमेंट वठी सघनि था, छो त ॿिन्हिनि हाई कोर्ट्स जो हुकुम आहे त 3 महीननि में ट्रायल त मुकमल थियणो आहे। त पोइ हिननि जो भॼणु हीअ छा था साबित करणु चाहिनि? या असांखे थकाइण जी कोशिशि कई थी वञे, असांखे धमकाइण जी कोशिशि कई थी वञे। हिननि खे असां इहा शइ वाज़े करणु चाहियूं था त असां डिॼण वारा त आहियूं कोन, ऐं तव्हांखे इनशाला फांसी जे फंदे ताईं पहुचाए रहंदासीं। अॼु जेको असां तारीख़ में असां आयासीं, हिननि ते चार्ज फ्रेम थियणो हुयो, फ़र्द जुर्म आयद थियणो ऑनरेबल हाई कोर्ट जे हुकुम जे तहत 29 तारीख़ रखी वई हुई, ऐं अॼु शुरू खां जेका हिननि जी प्रैक्टिस रही आहे उहा ई प्रैक्टिस हिननि जी रही, ऐं हुननि तारीख़ वरिती आहे। उनजी वजह इहा थी त ॾिसो, कंहिं बि हिकिड़े जवाबदार जो अगरि काउंसिल नथो अचे न, कानून में इहो आहे त उन्हनि जो कंहिंजो बि अगरि वकील नथो अचे या को जवाबदार मौजूदु न आहे त उन में फ़र्द जुर्म आयद न थींदो। हिननि इहा ई प्रैक्टिस कई, सुबुह खां वठी वेहारे ही शायदि सम्झनि पिया त हीअ असांखे थकाईंदा, वेही ऐं आख़िर में हिननि जो इहो ई चवणु हुयो त हिकिड़े काउंसिल जो जेको वकील आहे उहो मौजूदु न आहे, ऐं मौजूदु न आहे त चार्ज फ्रेम थियणो न आहे।